डोनाल्ड ट्रंप ॿियों भेरो सुपर पावर ते हुक्मरानी जो कसम खणी वरितो। नए सदर तरफ़ां ॾाखणे सरहद ते नेशनल इमरजेंसी लागू करण, नार मैक्सिको जो नालो तब्दील करे नार अमरीका रखण ऐं पानामा खां पानामा कैनाल वापसि वठण जो ऐलान। मुल्क में तवानाई इमरजेंसी लागू करण, सेंसरशिप हटाइण ऐं मुनज़िम ॾोह कंदड़ गिरोहनि खे परॾेही दहशतगर्द करार ॾियण जो पिणु ऐलान। संदसि चवणु आहे त अमरीका में सुनहरी दौर शुरू थी वियो आहे। जल्द अमरीका अॻु खां वधीक वॾे ताक़त बणिजी उभरंदो। अवाम जे खसियल ताक़त एस्टेब्लिशमेंट खां वापसि वठल आहे। सभ खां पहिरियां अमरीका वारी पॉलिसी यकीनी बणाई वेंदी। सॼी दुनिया मां ॾोहारियुनि खे अमरीका अचण जी इजाज़त ॾिनी वई। गैर कानूनी तौर तरसल लखे परॾेहियुनि खे नेकाली ॾिनी वेंदी। पंहिंजी ख़ुदमुख्तियारी ॿीहर हासिल कंदा। अवाम खे पंहिंजी दौलत, जमहूरियत ऐं आज़ादी वापसि मिलंदी। माज़ी जूं हुकूमत मुल्की मसइला हल न करे सघियूं। सरहदुनि जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी ऐं मुनज़िम ॾोह कंदड़ टोलनि खे परॾेही दहशतगर्द करार ॾेई कार्रवाई कई वेंदी। अमरीका अहिड़नि जंगुनि जो हिसो न बणिजंदो जंहिंसां नुक़सान थिए। उमीद आहे त सऊदी अरब इसराइल सां लाॻापा मामूलात ते आणींदो। वाशिंगटन डीसी में नए सदर जे कसम खणण वारी पुरवकार तक़रीब, अॻूणनि सदरनि ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि समेत अहम शख़्सियतुनि जी शिरकत। हुकूमती कमेटी जे तर्जुमान इरफान सिद्दीकी तरफ़ां अदालती कमीशन क़ाइम करण खां इनकार जी तरदीद। संदसि चवणु आहे त पीटीआई जी मुतालबनि ते मौक़िफ़ तयारु करण जी ख़बर में का बि सचाई न आहे। हुकूमती कमेटी में शामिल पार्टियुनि सां सलाह मशवरा थी रहिया आहिनि। कतई जवाब तयारु करण में वधीक हिकु हफ़्तो लॻी वेंदो। अलकादर यूनिवर्सिटी लाइ ज़मीन कहिड़ी बुनियाद ते ॾिनी वई। यूनिवर्सिटी जी ज़मीन हाणे ॿिनि ट्रस्टनि जे नाले ते आहे ऐं कंहिं ट्रस्ट जी मिल्कियत न आहे। 190 मिलियन पाउंड केस खे गौर सां पढ़णु घुरिजे। मुल्क में कंहिं मदरसे खे बंदि न पियो कयो वञे। पीटीआई पारां अलकादर ट्रस्ट केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ अॼु हाईकोर्ट में अपील दाख़िल करण जो ऐलान। बैरिस्टर गोहर जो चवणु आहे त हीउ केस सियासी बुनियादनि ते ॿधल हो। प्रोसिक्यूशन पंहिंजो केस साबित करण में नाकाम रहियो। सरकारी शाहिदा में बणियो त उन सां सरकार खे नुक़सान न थियो। असद केसर चयो त अलकादर ट्रस्ट केस जे फ़ैसिले ख़िलाफ़ पीटीआई अॻाणे ते इस्लामाबाद हाईकोर्ट में अपील कंदी। मली जे इलाइक़े रफ़ा आम सोसाइटी में घर अंदरि पीउ हथां धीउ ऐं नौजवान क़तल, लाश अस्पताल मुंतक़िल, मक़तूल नारी जो पीउ गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो गैरत जे नाले ते पेश आयो आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस जो कोम्बिंग ऑपरेशन। पुलिस मूजिबि मदीना कॉलोनी ऐं भंगवरिया ॻोठ में घर घर तलाशी वरिती वई। पाकिस्तान बाज़ार सेक्टर 16 में बि सर्च ऑपरेशन कयो वियो। इलाइक़े तरफ़ ईंदड़ वेंदड़ रस्ता सील करे शकी माण्हुनि जी बायोमेट्रिक चेकिंग कई पई वई। रुस्तम भरसां अॻूणे सूबाई वज़ीर ग़ालिब ढमुकी ते फायरिंग केस में अकबराई कचे में ड्रोन ज़रिए ऑपरेशन खां पोइ मारिजी वियल ॾोहारी नादिर मीरान जो लाश हथ अस्पताल मुंतक़िल। मक़तूल घाट बख्शापुर में मिटी मां हवाले। जनाज़े निमाज़ में सवे माण्हुनि जी शिरकत। ऐं सिहत वारी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुओ कराची में कोरोना वायरस पखिड़िजण जे अफ़वाहुनि खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त कराची में कोरोना वायरस पखिड़िजण जी ख़बर दुरुस्त नाहे। 100 मां रुॻो 7 माण्हुनि जी टेस्ट पॉज़िटिव आई आहे। कोरोना हाणे मौसमी नज़ले वांगुरु आहे, घबराइण जी ॻाल्हि नाहे।